के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे ॾाप ॾेई वेंदियूं आहिनि। के अकुलमंद माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो 2 लम्हनि में 100 सालनि जूं ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि। ऐं के अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके असांखे उहो सम्झाए वेंदा आहिनि त ज़िंदगी जेकॾहिं मसइलनि खां आजी आहे त सिर्फ़ु ख़ाली आहे ऐं उन में कंहिं बि क़िस्म जो तजुर्बो न थींदो, कंहिं बि क़िस्म जी रवानगी न ईंदी ऐं कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न थींदो। मसइलो अचे थो उनखे माण्हू हल कंदो हले। कॾहिं कॾहिं सियाणा माण्हू बि ॾाढो कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि, मुंझी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि ख़बर न पइजी सघंदी आहे त हू छा कनि। पर पोइ बि ॿियनि जी भेट में उन्हनि वटि ज़िंदगी जो तजुर्बो लाज़मन तौरु मौजूदु हूंदो आहे। ज़िंदगी जो तजुर्बो ज़रूरी न आहे त उमिरि जे हिसाब सां मिले। के नौजवान जेके घणा किताब पढ़नि था, बुक्स पढ़नि था, माण्हुनि सां मिलनि था या हेॾे होॾे रुलनि पिननि था या ॻाल्हाइनि था त उन्हनि जो तजुर्बो बि घणो थी थो वञे। ज़रूरी न आहे त हर शइ जेका तव्हां सोचियो उहा सही हुजे, ज़रूरी न आहे त हर जेको ॿियो माण्हू सोचे उहो बि सही हुजे। वक़्तु ऐं हालात सही ऐं ग़लति जो फ़ैसिलो कंदा आहिनि। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।